अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुणो। तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ीअमन ठठ जागीर ॿेलो बचाइण ऐं ॿेले जी ज़मीनुनि ते बासर माण्हुनि जे कब्ज़े करण ख़िलाफ़ ठठ जागीर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि प्रेस क्लब काज़ीअमन पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो करे राशी ॿेले खाते जे DFO ज़ीशान बंबरो, रेंजर रफ़ीक शेख, गार्ड असगर चांडियो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॿेले खाते जो DFO पैसनि एवज़ बासर माण्हुनि खे ॿेले में पोखियल वण वढाई कराए ॿेले जी सरकारी ज़मीन आबाद करण लाइ ॾेई रहियो आहे, जेका सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी तौहीन आहे। जॾहिं त ठठ जागीर ॿेलो 840 एकड़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंमां 300 एकड़नि खां मथे बासरनि खां 10 खां 15,000 रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां ज़मीन जा पैसा वठी कणक पोखण जी इजाज़त ॾिनी वई आहे, जॾहिं त मालवंद माण्हुनि खां बि हज़ारे रुपया वठण वण बहलाया वञनि था। हुननि मुतालबो कयो त ॿेले खाते जे राशि DFO ज़ीशान बंबरो, रेंजर रफ़ीक शेख, गार्ड असगर चांडियो खे जल्द खां जल्द नौकरीअ तां बरतरफ़ करे केस दाख़िल कयो वञे ऐं अदालती हुकुम ते अमल कराए सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ो ख़तमु कराए वण पोखे ॿेला आबाद कया वञनि, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। एकड़ 10 खां 15,000 ताईं वठनि था, जेको उहो आबाद कराइनि था। DFO पाण थो वठे, पोइ हेठियां ऑफिसरनि खे वठो ॾियनि था, जेके संदन रखियल असांखे हुकुम आहे मथे ऑफिसरनि को तने माल वारनि खां पैसा वठो, असांखे ॾियो। हेठियो ऑफिसर छा कंदो? मथियां एक्शन थींदो त हेठियो ऑफिसर कुझु बि कोन करे सघंदो। ऐं उन खां साईं पैसा वठी वण बि वठजनि था ऐं ॿेलो बि काहिजे थो। मुतालबो आहे त साईं सा गर्मीअ ते वण जे गर्मी हटंदी, उन असां पाड़े वारनि जो सुख आहे ऐं हर शइ जो सुख आहे। ऐं वॾा वण थींदा, उन खां पोइ साईं माल चरंदो, असांजो वॾो सुख आहे, सहूलियत आहे असांखे वॾी। गवर्नमेंट जी शइ आहे, असांखे अपील आहे गवर्नमेंट खे त इनखे बचायो वञे ऐं जेके कब्ज़ेदार खोड़ माण्हू आहिनि उन्हनि खे हटायो वञे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमन। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जुणो।